अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मरणा अगे जे मुआ से मरिय थिन न मात, हूंदा से हयात जियणा अगे जे जिया। भलारे बिट धणी जे भलारे बैत वसीले मुझी आवाज़ मुसाफिर। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिकवरियो सलाम शाल क़बूल पवे। सिंध जे हक़नि वारी जदोजहद जे अहम नाम, क़ौम परस्त सियासत जे अहम अॻवान ऐं नामियारे लेखक साईं अब्दुल वाहिद आरी सर जो अॼु जनमॾींहं जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सन जे साईं GM सैयद वटि थींदड़ प्रोग्रामनि में जॾहिं अब्दुल वाहिद आरी सर जो आवाज़ु गूंजंदो हो त ॿुधंदड़ पंड पहण बणिजी वेंदा हुआ ऐं जॾहिं अब्दुल वाहिद आरी सर जूं लिखणियूं किताबनि जी ज़ीनत बणिजी सिंध जे माण्हुनि वटि पहुचंदी हुयूं त सिंध जा माण्हू संस लिखणियुनि में वञाइजी वेंदा हुआ। हू वाहिद क़ौमपरस्त अॻवान हो जंहिंजे लिखणियुनि में बि सैर हो त जंहिंजे ॻाल्हियुनि में बि सैर हो। उन सां गॾोगॾु संस लिखणियुनि में अथाह इश्क समायल हो। उहो इश्क जंहिंमें मिटी जी मोहबत हुई, जंहिंमें सिंध जी ॻाल्हि हुई, जंहिंमें सिंध जे हक़नि जी ॻाल्हि हुई ऐं जंहिंमें उन्हनि मिसकीन माण्हुनि जी ॻाल्हि हुई जिन जी ज़िंदगी पाड़े नाह परोड़ त का राति रंजाए वांगुरु गुज़रंदी आहे। अब्दुल वाहिद आरी सर 11 अक्टूबर 1949 ते ॻोठ उनड़ा आबाद में जनम वरितो। संदसि वाल जो नालो जादू आरी सर हो जेको हारपो कंदो हो। अब्दुल वाहिद आरी सर उमरकोट तलके जे ॻोठ साबे जे प्राइमरी स्कूल मां 5 दर्जा सिंधी पढ़िया। उन बाद मुख़्तलिफ़ मदरसनि जिन में भेंडी शरीफ़ जो मदरसो, मदरसा हाशमिया सिजावल, मौली अब्दुल हई नुहाणी कंगोरी तलके डिगड़ी वारे जो मदरसो, मदरसा मुफ्ताल उलूम हैदराबाद ऐं शाह वलीउल्लाह एकेडमी हैदराबाद शामिल आहिनि। अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी बि संस उस्ताद रहियो। आरी सर साहिब ओरिएंटल कॉलेज हैदराबाद मां 1968 में मौलवी अरबी जो इम्तिहान पास कयो। हुनखे शुरू खां वठी मुताले ऐं लिखण पढ़ण जो शौक़ु हो। 1966 में कंगोरी मदरसे में पढ़ण दौरान रबीउल अव्वल जा 4 चंड उनवान सां पहिरियों मज़मून लिखियाई जेको हफ़्तेवार हमदर्द मिरपुर ख़ास में छपियो। संस ॿियो अवैली मज़मून 1968 धारे माहिवार बादल हैदराबाद में लसानियात बाबति छपियो जेको हुन मखदूम ग़ुलाम हैदर सिद्दीकी तरफ़ां डॉक्टर अलाना जे किताब सिंधी ॿोली जे बुण बुनियाद ते कयल तनक़ीद जे जवाब तौरु लिखियो। आरी सर साहिब अदबी मज़हबी ऐं सियासी मैदान में मौलाना अब्दुल कलाम आज़ाद, GM सैयद मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं मौलाना हुसैन अहमद मदनी खां मुतासिर रहियो आहे। संस पहिरियों किताब मौलाना आज़ाद जे क़ौलनि ते मुश्तमिल जवाहिर आज़ाद 1970 में उर्दू में छपियो। 1972 में सिंधी में माहिवार पैगाम जारी कयाई। हनफिया मस्जिद डोमणवाह रोड हैदराबाद में ख़तीब रहियो। 1963 में सिंध जे वज़ीर आला मुमताज़ भुट्टे जे दौर में संस छपियल मज़मून सिंध जो ॾहसर दहशतगर्दनि जे हुज़ूर में ते सरकार संस गिरफ़्तारी जा वारंट जारी कया ऐं पोइ आरी सर मस्जिद छॾे कुल वक़्ती सियासत में शिरकत कई। 1972 में साईं GM सैयद तरफ़ां हैदर मंज़िल कराची में क़ाइमु कयल GA सिंध मुहाज़ जो बुनियादी मेंबर थियो। 1977 में GA सिंध मुहाज़ जी नई सिर जोड़जक वक़्तु उनजो मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुक़ररु थियो। 1990 ताईं GA सिंध मुहाज़ जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र ऐं 1992 खां 1995 ताईं चेयरमैन रहियो। 1995 में साईं GM सैयद जी वफ़ात बाद नई जोड़ियल GA सिंध क़ौमी मुहाज़ जो 1995 खां 1997 ताईं ऑर्गेनाइज़र ऐं 2 साल चेयरमैन रहियो। सिंध में साईं GM सैयद जे फ़िक्र खे आम करण में संस वॾो किरदारु रहियो आहे। सिंध जी सियासत में अब्दुल वाहिद आरी सर ऐं हफ़ीज़ कुरैशी मशहूरु मुक़ररु मञा वेंदा हुआ। आरी सर साहिब जा हेठियां किताब अहम आहिनि: पिरह जो पैगाम, सदियुनि जूं सदाऊं, GM सैयद, सर में साझी वीर, टहकी निकता 2, क़ौमी तहरीक, वरिया वाहिरू, मिटी हाणा माण्हू, तुरम यात्रा, थी न मोहबत मात, मारे न मारिस कीन की, मुजीब ऐं भुट्टो, चांडोकियूं ऐं चेट, तकरीरूं, क़ौमी तहरीक,
क़ौमी तहरीक में रुकावटूं असांजी बि जिए को रूह जा रेला सुर जी सदा सुर में सच वॾो ॾोहारी आहे। अब्दुल वाहिद आरिसर क़ौमी सियासत में वक़्त ब वक़्त जेल काटिया। हू पहिरियों भेरो 11 अप्रैल 1976 ते जेल में वियो, जितां सेप्टेंबर 1977 में आज़ादु थियो। ॿियो भेरो अगस्त 1979 में जेल वियो ऐं जुलाई 1981 में आज़ादु थियो। टियों भेरो अक्टूबर 1992 में गिरफ़्तार थियो ऐं मार्च 1993 में आज़ादु थियो ऐं चौथों दफ़ो 11 अगस्त 1999 ते हिकु हफ़्ते लाइ जेल वियो। थर जे हिन ग़रीब पोहरी जे पुटु सियासतदान सियासत में पंहिंजो वक़ार ऐं इज़त बहाल रखी। हूअ वाहिद अॻवान हो जंहिंजी तक़रीर खे माण्हू अॼु बि यादि कनि था। हू जॾहिं ॻाल्हाइणु लॻंदो हो त हू पंहिंजे ख़िताब में कुझु ईअं चवंदो हो। सिंधी क़ौम जी वधी, सिंधी माण्हुनि जी वधी, उन्हनि माण्हुनि जी वधी उन्हनि माण्हुनि खे वधी जो सॾु ॾियण जिन मादरे वतन सिंध खे विसारे छॾियो। उन्हनि माण्हुनि खे वधी जो सॾु ॾियण जिन जी नज़र जे इस्लामाबाद जी कुर्सी ते आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे बि वधी जो सॾु ॾियण जेके पंहिंजे मुख़्तलिफ़ फिक्री तहवीरनि में गुमराह आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि खे वधी जो सॾु जिन खे सदन खां वठी हिन मातर भूमि ते सियासत करण खां माण्हू कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु उहे क़ौमूं जेके असां सां गॾु ॾखिण एशिया जे हिन इलाइक़े में ज़ुल्म ऐं जबर जे घारे में किरजी रहियूं आहिनि, उन्हनि खे असां वधी जो सॾु ॾिनो हुयो। पर तव्हां ॾिसो साईं जीएम सैयद जी सालगिरह में आउं 1970 खां वठी शरीक थींदो वठां। कॾहिं बि सालगिरह जे लाइ हेॾियूं बंदिशूं ऐं हेॾियूं पाबंदियूं न कयूं जहिड़ियूं हिसार जूं हुई। छो त उन दफ़े असां को बि इहो ऐलान न कयो हो त हीअ सालगिरह असां सिंध जे क़ौमी ॿधी जे हवाले सां मज़लूम क़ौमनि जी ॿधी जे हवाले सां मल्हायूं था। इतिहाद ॿधी इत्तेफ़ाक़ जी अहिड़ी शइ आहे जेका दुश्मन ॾिजंदो आहे। इतिहाद ई हूंदो आहे जेको दुश्मन जा पेर उखेड़े छॾींदो आहे। इतिहाद ई हूंदो आहे राज जो इतिहाद थींदो आहे, डोफर ॾिजंदो आहे। राज जो इतिहास थींदो आहे, लोफर ॾिजंदो आहे। क़ौम जो इतिहास थींदो आहे, नासिब ॾिजंदो आहे। ऐं जॾहिं मज़लूम क़ौमुनि जो इतिहास थींदो आहे त साम्राज्य सीने ते मुंहुं ॾसंदी ऐं जॾहिं असां ही क़ौमी ॿधी जे हवाले सां मज़लूम क़ौमुनि जी ॿधी जे हवाले सां सालगिरह मल्हाइण जो ऐलान कयोसीं, उन वक़्त में तव्हां यकीन कयो त इस्लामाबाद जी कुर्सी खां वठी चीफ मिनिस्टर हाउस ताईं जेको साम्राज्य जो पटू वेठो हुनजे सीने ते मुंहुं ॾसण लॻा ऐं हुन ऐलान कयो त असां इहो सालगिरह न मल्हाइण ॾींदा। असां सिंध जी क़ौमी ॿधी ऐं मज़लूम क़ौमुनि जी ॿधी छाजे लाइ चाहिए? असां इन लाइ सिंध जी क़ौमी ॿधी ऐं मज़लूम क़ौमुनि जी ॿधी चाहीसीं त असां सिंध खे वरी मखदूम दिलावर जी सिंध बनायूं, दुनिया दरिया खान जी सिंध बनायूं, जाम निज़ामुद्दीन जी सिंध बनायूं। ऐं न सिर्फ़ असीं पंहिंजी सिंध खे दुनिया दरिया खान ऐं मखदूम दिलावर जी सिंध बनायूं, पर उन सां गॾोगॾु जंहिंखे फिरंटियर थो चयो वञे उनखे बि खुशहाल ख़ान खटक जी उहा हैसियत ॾियारे सघूं, जंहिंमें हुन मुग़ल इम्पेरियलिज़म जे सभ खां वॾे शाही तलाक औरंगज़ेब खे घर विझे असीं उहा यानी उन्हनि खे उहा सरज़मीन मोटाए ॾियनि, पर उहा उन्हनि बर्दाश्त न कई। हुनजे बावजूद बि जेसि ताईं मुंहिंजी नज़र वञे थी ओसि ताईं सिंध जो माण्हू अजर खे पटके सां मौजूदु ॾिसण ॾिठो ऐं सिंध जे माण्हुनि खे आउं हिन ते सलाह थो पेश कयां त तव्हां मसइलो असां नुक़्तादाने जे हवाले सां सियासत कुझु ॿी शइ थींदी आहे, मंतिकी नुक़्तो आहे। पंजाब ॿाहिरि केतिरनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, के दीनी भाव थींदा आहिनि, दीनी भाव ऐं जहिड़ो बि थींदियूं आहिनि, के नस्ली भाव जहिड़ो बि थींदा आहिनि, के कारोबारी भाव बि थींदा आहिनि, हिकिड़े पाड़े में रहण वारा भाव बि थींदा आहिनि,
पर पंजाब जे आऊं सिंध जो मामूली शागिर्द आहियां, मुमकिन त वॾा तारीख़दार वेठा हुजनि, तारीख़ जे कंहिं बि दौर में असीं पंजाब सां गॾु न रहिया आहियूं। पंजाब असांजो महसूस थी रहियो आहे, असीं पंजाब सां गॾु न रहिया। असीं त भाउ खे न चवंदा आहियूं पंजाब कुझु बि न आहे असांजो। पंजाब असांजो भाउ त ठहियो, पर महाराजा कच्चे ॾाहे जी तलवार विकिणे असांजो पुटु थी रहियो आहे, ऐं उहो बि जेको हुनजी तलवार जी ज़रूरत लॻी रहियो आहे भाउ न आहे। ऐं हिन सरज़मीन ते जेके माण्हू रहनि था पिया, उहो तारीख़ जे व्यक्तिगत उन्हनि खे उछलाया आहे, वक़्त जे तूफ़ानी लहर उन्हनि खे छॾे छॾियो आहे, जिन खां पंहिंजी मातर भूमि जूं छातियूं छॾायूं वेयूं आहिनि, ऐं तारीख़ उन्हनि खे उछलाए छॾियो आहे, जिन पंहिंजो मुक़दर पंहिंजो ज़हन ज़मीर हिन धरती सां वाबस्ते करे छॾियो आहे। असीं चवंदा असांजा उहे कारोबारी भाउ थी सघनि था, उहे असांजा पाड़ेसी भाउ थी सघनि था। हुन करे पंजाब सां जेकॾहिं लेखा चोखा करणा पवंदा त मुंहिंजा साईं अहिड़े तरीक़े सां करणा पवंदा जहिड़ा बरतानिया सां गांधी ते कया। अब्दुल वाहिद आरिसर जी ज़िंदगी जा वर्क उथलाईंदे पीपल्स पार्टी जो अॻवान मौला बख्श चांडियो पंहिंजे किताब ज़िक्र ज़िंदान जो में लिखे थो, जीअं सिंध जो अॻवान मोहतरम अब्दुल वाहिद आरिसर, जेको तॾहिं मौलवी अब्दुल वाहिद हो, तंहिंजो हाजन सां गहरो वास्तो हलियो पए। मोहतरम आरिसर रिसालो पैगाम कढियो त हाजन शायदि उनजो पब्लिशर हो। आरिसर साहिब उन रिसाले में मुंहिंजो नालो सर्कुलेशन मैनेजर तौरु शाया कयो हो। मोहतरम अब्दुल वाहिद आरिसर 3 ॾींहनि में डोमणवाह रोड ते निशात पेट्रोल पंप जे पोयां मस्जिद में पेश इमामत कंदो हो। असीं बि पहिरें जुमे ते ख़ुतबो ॿुधणु वेंदा हुआसीं ऐं पोइ तक़रीबन सुम्हण जी निमाज़ ते संस दरस क़ुरान बि ॿुधंदा हुआसीं। आहिस्ते आहिस्ते दोस्ती वधी वई ऐं पोइ आरिसर साहिब जो घणो वक़्तु असां सां गुज़रंदो हो। संस ख़ुतबो बि ॿुधण जहिड़ो हूंदो हो। संस ख़ुतबे में क़ुरान ऐं हदीसनि सां गॾोगॾु कांग्रेसी लीडरनि, अहरारी अॻवाननि ऐं कम्युनिस्ट कामरेडनि जा अहवाल बि मिसालनि तौरु बयानु थींदा हुआ। शायदि पाकिस्तान जी उहा पहिरीं नोयत जी पहिरीं मस्जिद हुई जंहिंमें दीनी फ़र्ज़ में बि ग़ैर मुस्लिम ऐं लादीनी अॻवान जा कौल बि निमाज़िन खे वणंदा हुआ। ख़ुतबे दौरान सिंधी जमायती त सुभान अल्लाह पिया कंदा हुआ, पर उर्दू वारनि खे बि मस्जिद में कांग्रेसी कम्युनिस्ट अहवाल वणंदा हुआ। उहो आरिसर जो कमाल हो त छा हैदराबाद जी मस्जिद, छा कांग्रेस ऐं कम्युनिस्ट। मौलाना आरिसर जो जमियत उलमा इस्लाम सां तालुक़ हो। मौलाना मुफ्ती महमूद हैदराबाद में मियाणी रोड ते जलसे खे ख़िताब करणु आयो त गाह मंडी वारे मदरसे तरफ़ां आरिसर खे ख़ुतबे इस्तक़बालिया पढ़ण लाइ चयो वियो। जलसो शुरू थियो। आरिसर ख़ुतबे जी बिस्मिल्लाह कई, चंद घड़ियूं मस ॻाल्हाई त जलसे जी इंतिज़ामिया खे बाह मां झले माइक तां परे करे हेठि उमाणे छॾियो। आरिसर उन ख़ुतबे में सिंध ॿोली वारे मसइले ते ॻाल्हाईंदे साबित पिए कयो त उर्दू ॿोली न इस्लामी ॿोली आहे, न ई पाकिस्तान जी। आरिसर उन तक़रीर में इहो बि पिए ॿुधायो त इस्लाम जे रूह ख़िलाफ़ बि सभ खां वधीक मवाद उर्दू ज़ुबान में ई शाया थियल आहे। जलसे में थियल उहा अधूरी तक़रीर पैगाम रिसाले में बि शाया थी। उन तक़रीर दौरान आरिसर खे स्टेज तां लाहिण जो ॿुधी रात जो मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी आरिसर साहिब सां मिलणु आयो ऐं खेसि तक़रीर ते मुबारकूं ॾिनियूं हुयूं। उनखां पोइ त को बि मौक़ो हुजे आरिसर खां संगत तक़रीर ज़रूरु कराईंदी हुई। तमामु प्यारे ऐं मासूम दोस्त मोहतरम अब्बास थेबे मरहूम जी शादी में वियासीं त बि आरिसर साहिब खां तक़रीर कराईसूं ऐं बठोरे में हाजन जे सोट जी शादी में बि आरिसर तक़रीर कई। आरिसर जी तक़रीर संस बेपनाह मुताले जी अक्कासी कंदी हुई। संस तक़रीर में तारीख़ जो अहवाल अहम हूंदो हो। संस गुफ़्तो आज़ाद, नेहरू, गांधी ऐं सुरेश काश्मीरी जे हवालनि सां भरियल हूंदी हुई। ईअं चइजे त बि ग़लति न थींदो त आरिसर ॻाल्हाईंदो ई उहो हो जेको उन्हनि ॻाल्हायो आहे। मौलाना आरिसर जो हुजरो सुम्हणी निमाज़ खां पोइ सियासी ऐं इल्मी अदबी कचहरी जो मर्कज़ हो। अक्सर करे मोहतरम न्याज़ हुमायूनी बि रोज़ानो ईंदो हो। उन्हनि कचहरी में हदीसूं ऐं आयतूं पढ़बियूं हुयूं त न्याज़ साहिब जी शाइरी कचहरियुनि में सॼी सिंध जे क़ौमी कारकुननि कामरेडनि जा अहवाल बि थींदा हुआ। न्याज़ हुमायूनी साहिब अलाए छो कामरेड हैदर बख्श जतोई जे शहपरनि खां अलर्जिक हो। हुमायूनी अक्सर काबिल रहंदो हो।
आरिसर साहिब पुछंदो हुउसि त तव्हीं पाण खे सेक्युलर था चओ, पोइ एॾा छो नाराज़ आहियो? हुमायूनी साहिब चवंदो हो त कामरेड हैदर बख्श जतोई वॾियूं मुछूं रखी ख़राबु ॻाल्हि कई आहे। उन कचहरी जी हर दिलअज़ीज़ शख़्सियत मोहतरम मोहम्मद सालेह आजिज़ हो। खाधीअ जा कपिड़ा, सिंधीअ टोपी, ॾिसण ॻाल्हाइण जो सादो निमाणो, हक़ सदक तकियो कलाम, ॻाल्हाए त वेही ॿुधिजे, पल में खिलाए त खिल में वॾे खां वॾी ॻाल्हि करे छॾे। संस गुफ़्तगू में सॼी सिंध अखियुनि आॾो अचो वञे। ॼण सिंध जो चपो चपो ॾिठल हुअसि, जंहिंसां बि मिले ड्रेस पुछे त उनजे ॻोठ जा अहवाल ॿुधाए हैरान करे छॾे। जंहिंसां मिलियो तंहिंजो ॻोठ ॾिठल हुअसि, लॻभॻि सिंध जे वाहन वाटरनि वसजनि आबादियुनि ॻोठियुनि ऐं बिरादरियुनि खां वाक़ुफ़ु हो। हिकु दफ़ो ॻाल्हियुनि में पुछियोमांसि त आजिज़ साहिब, नबीसर जूं नाम कठियूं एॾियूं सुहिणियूं आहिनि छा जो शाइरनि खेनि ॻायो आहे? जवाब में वराणियाई त चांडिया साहिब, सिंध जी सूंहं ॾिसी दंग कोन कई अथमि त सिंधियाणियूं किथां ॾिसां। संस इन जवाब खां पोइ काफ़ी देरि संगत गुमसुम लॻी पई हुई। मोहम्मद सालेह आजिज़ असल कांग्रेसी हो। कचहरियुनि में गांधी, गफ़ार ख़ान, अमीन ख़ान, खोसे ऐं उन वक़्त जा अहम वाक़िया ॾाढे लुत्फ़ सां ॿुधाईंदो हो। मोहम्मद सालेह आजिज़ ॿुधायो त खेसि मौलाना आज़ाद नेहरू सां बि कमु करण जो मौक़ो मिलियो ऐं हुन सां काफ़ी कचहरियूं कयाई। आरिसर जे हुजरे खां सवाइ मुंहिंजे घर ऐं हाजन ऐं बेराज कॉलोनी वारे क्वार्टर ते बि कचहरी मचंदी हुई। उहा कचहरी तॾहिं फिटी जॾहिं आरिसर पंहिंजे पैगाम रिसाले में मुमताज़ अली भूटे, जेको उन वक़्तु ॾहिसर सिंध हो, जे ख़िलाफ़ु सख़्तु मज़मून लिखियो। रिसाले जे सरवर्क ते मुमताज़ जो उहो फ़ोटो हो जंहिंमें हथ ॿधियो बीठो हो। तस्वीर जे पासे लिखियलु हो त सिंध जो ॾहिसर पनाहगीरनि खां हथ ॿधी माफ़ी थो घुरे। पैगाम जे लिखड़नि पंहिंजो असरु ॾेखारियो। पुलिस आरिसर जी पुछा करणु शुरू करे ॾिनी। आरिसर खे मस्जिद छॾणी ऐं ॾाढ़ी कोराइणी पई। आरिसर चाहे हा त ॾाढ़ी रखे बि रूपोश थी वञे हा, पर लॻो थिए त हाणे हू पाण बि मौलाना थियण मां बेज़ार हो। सो मौलाना अब्दुल वाहिद आरिसर खे हीराबाद जे हिकु हजाम वटि वठी आयासीं ऐं मौलाना आरिसर पंहिंजे नाले में मौलाना खे हमेशह रुख़्सत करे छॾियो। उन महिल आरिसर साहिब सां मरहूम अलन ख़ान थेबो, हाजन छोरो ऐं आऊं गॾु हुआसीं। उहो 25 सेप्टेम्बर 1972 जो ॾींहुं हो। सुबुह जो न्याज़ हुमायूनी, मोहम्मद सालेह आजिज़, मौलाना अब्दुल वाहिद आरिसर आज़ी ऐं आऊं हूसड़ी वियासीं। अदा याकूब जी दावत हुई। ॿिए ॾींहं ते दावत मां मोटी रफ़ीक स्टूडियो ते मौलाना साहिब जो पहिरियों बिना ॾाढ़ी जो फ़ोटो कढायोसीं। शाम जो आख़िरी भेरो जबिस होटल में गॾिजी वेठासीं। राति जो हाजन जे क्वार्टर ते कचहरी थी। कचहरी में उदासी हुई ऐं आरिसर साहिब जूं दिलि लुभाईंदड़ ॻाल्हियूं बि हुयूं त अयाज़ ऐं न्याज़ जी शाइरी बि हुई। कचहरी में मुर्तज़ा ॾाढा ई बि यादि पियो। ग़मनि में खिलंदे गुज़ारे छॾियोसीं। आरिसर सां आधी ताईं कचहरी थी। मोकिलायोसीं त सभिनीनि जूं अखियूं आलियूं हुयूं। मौलाना बि भरियल आवाज़ में चयो त क़िस्मत हूंदी त कचहरियूं कंदासीं। रूपोशी जो घणो वक़्तु आरिसर साहिब मूं वटि महिमान थी रहियो ऐं पोइ जो गुम थियो त कई महीना खेसि कोन ॾिठोसीं। मोहतरम अब्दुल वाहिद आरिसर सां कुर्ब ऐं एतिराम वारी दोस्ती हलंदी आई। साईं जीएम सैयद जो किताब मौजूदा सियासी मसइला पढ़ी सैयद खां मुतासिर थियो। ॿियो किताब जीअं ॾिठो मूं 1968 में पढ़ियाई। उन किताब जे ॾोह में भेंडी जे मदरसे मां निकिरणो पियसि। अब्दुल वाहिद आरिसर खे भेटा पेश कंदे अली आजिज़ लाशारी लिखियो, हूअ जेको रूपले कोल्ही अधी सिंह सोडे जी पिछाड़की पनाहगाह रहियो, जेको समूरे एशिया जे पहाड़ीअ सूंहं खे पंहिंजी हंज में ईअं सुम्हारियो पियो आहे जीअं अरहड़ जे ॾींहंनि में का थिरियाणी पंहिंजे अभम ॿार खे हंज में सुम्हारे मुरछल सां खेसि हवा हणंदी आहे। उहो आहे नगर जो कारुंझर ऐं हिकिड़ो आरिसर आहे उन जे भाउ जियां। जेतिरी एराज़ी ते कारुंझर जी पखेड़ आहे, हर बाशऊर सिंधी नौजवान जी दिलि में आरिसर जे एतिराम जी बि एतिरी एराज़ी आहे। पोइ उनजो तालुक़ु खणी कहिड़ी बि सियासी जमायत सां छो न हुजे, कारुंझर ऐं आरिसर ॿिन्ही ते बेइंतहा तशदुद थियो। जहिड़ी रीत अंग्रेज़ जनरल त्रोड़ जे तोबनि जो बारूद कारुंझर ते वसायो वियो हो, बिल्कुलु अहिड़ी रीत
अंग्रेज़नि जे रहिजी वियल सफ़ाक नस्ल जे माण्हुनि जे हिटलर जे गेस्टापो खां घणा भेरा वधीक वहशाणे तशदुद कंदड़ इदारनि जे तशदुद जा तरीक़ा आरिसर जे जिस्म ते आज़माया विया। मगर मां सम्झां थो अंग्रेज़ आख़िर में कारूंजर जो कंध झुकाइण में कामयाब थी विया हुआ। उन करे हूअ 5000 कोल्हियुनि खे क़त्ल करणु, रोपले कोल्ही खे फाही जो हार पाराइण, राणे किरण जी वीरवाह जे ठाकुर लाधो सिंह ऐं अधीअ सिंह सोढे खे गिरफ़्तार करे डंडा ॿेड़ियूं हणण में कामयाब थिया। पर अंग्रेज़नि जो रहिजी वियल नस्ल आरिसर खे आण मञाइण हिन पूरे पुने कद वारे ऐं सांवरे रंग वारे आरिसर जो ऊचो घाट झुकाइण जे जतननि में जीते कोन सघिया। जेतोणीक माउ जी लुहाणे हंस बावे जहिड़ा केतिरा ई क़ौमी गद्दार आरिसर ते बि अख रखियो सणस गॾु पिया घुमंदा हुआ। हुन पंहिंजे फ़िक्री इमाम साईं जीएम सैयद सां जेको अक़ीदत ऐं मुहबत जो रिश्तो जोड़ियो हो, उहो आख़िर दम ताईं हुन जे अंदर मां उखड़ियो कोन। बंदूकनि जे कुंदाकनि जा धक, मस्त हाथी जे पेरनि जहिड़नि वहशी हथनि जा चंबा, लांग बूटनि जा थुॾा, फटकनि जा फहका, अंधेरनि रातियुनि में क़ैद तन्हाई ऐं टार्चर सैलनि जा समूरा अज़ाब इन सिलसिले में बेअसर साबित थिया। सिंध जी सियासी क़यादत मां वाहिद माण्हू हीअ वावड़ी वासी हो जंहिं सिंध जी सियासत काण पंहिंजो सभु कुझु ईअं घोरे छॾियो हो जीअं वियतनाम जे सनड़े बदन ऐं ॿुची ॾाढ़ी वारे इनकलाबी सियासतदान कामरेड होचीमू आज़ाद वियतनाम जे इश्क में कयो हो। ओरियाना खे इंटरव्यू ॾींदे वियतनाम जे सदर होची इंकशाफ़ कयो हो त वटसि पाइण काण हिकु कुर्तो ऐं कोट खां मथे का मिल्कियत कोन बची आहे। अहिड़ी रीति आरिसर साहिब वटि बि सवाइ हिकु गाॾी ऐं वावड़ी वारे ॻोठ जे कचे घर जे जिते इंदिरा ऐं ससु अमड़ रहंदा हुआ, बाक़ी कुझु बि न हो। मूंखे ख़बर नाहे त ॿिया सियासी अॻुवान सियासी दौरनि ते वेंदा हुआ त संदन खीसनि में केतिरा पैसा पियल हूंदा हुआ। आउं फ़क़्ति इहो ॼाणा थो त अब्दुल वाहिद आरिसर उहो वाहिद सियासी अॻुवान हो जो कॾहिं कॾहिं वटसि 20 रुपया बि कोन हूंदा हुआ त बि हूअ सियासी दौरनि ते निकिरी वेंदो हो। आरिसर साहिब सां लाॻापियल अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जा केतिरा ई अखरनि ॾिठा शाहिद अॼु बि सिंध में मौजूदु आहिनि। उहे ॻाल्हियूं संस बेइंतहा सियासी कमिटमेंट ऐं सचाई खे ज़ाहिर कनि थियूं। हुन मारवी वांगुरु वतन में वेसा रखी वतन सां प्रीत जी रीत निभाई। आरिसर ऐं मारे जो रूह बि हिकु जहिड़ो ई हो जो ॿिन्ही जे रूह चयो थे ए न मारण रीत जो सेण मटाइण सोन ते अची उमर कोट में कंजस कान कुरीत पखन जी प्रीत माड़िन सीन मटियां। तंहिं करे त जादूगर कालम निगार एजाज़ मगी पंहिंजे हिकिड़े कालम में लिखियो हो, अब्दुल वाहिद आरिसर जो वजूद सियासत जे कीचड़ में कंवल जियां अछो उजरो आहे। उन कॾहिं बि पंहिंजे किरदार ते तिर बराबरि टिको लॻण कोन ॾिनो। हुन जेको कुझु लिखियो या चयो उन ते हुन पैगंबर जियां अमल करे ॾेखारियो ऐं मोट में रोज़ अज़ल खां सच जे दुश्मन रहंदड़ ताक़तनि जे अज़ाबनि जा अंबार बर्दाश्त कया। पुरखलूस गादी जी सादगी वारे अंदाज़ ते अमल पेरा ही सिंध जो अबुल कलाम आज़ाद समूरी हयाती सिंध जी क़ौम परस्त सियासत सां सचो रही ऐं सिंधिया ॿोलीअ में पिरह जो पैगाम सदियुनि जो सदाऊं वरिया वाहरू टहकी निकिता टूह सर में सांझी माण्हू मेघ मल्हार जीएम सैयद वतन परस्ती क़ौमी तहरीक में रुकावटूं थी न मोहबत मात तुरम यात्रा माड़िन मारिस कीन की असां जीअं बि जिए भला को जहां में मुजीब ऐं भुटो छात शख़्स हो सिर जी सदा सुर में सच वॾो ॾोहारी रूह जा रेला रोदाद हिकु राति जी उमें जो क़तल ज़िंदगी आज़ादी ऐं मोहबत ॻिचीअ गाना लोह जा चांडोकियूं ऐं चेट मौलाना अब्दुल कलाम आज़ाद जहिड़ा किताब लिखी सिंध ते पंहिंजो काफ़ी सारो कर्ज़ रहाए वियो आहे। जंहिं सिंध पंहिंजी सींध में इनकलाब ऐं आज़ादी जो लाल रतो सिंदूर भरींदी दीपल जे बंदरगाह तां लथल लाल झंडो ॿीहर लहराईंदो ऐं कंहिं अरब हमले आवर जी औलाद जी मेरी निगाह कोन खॼिबी। उन ॾींहुं सिंध पंहिंजो रहियल समूरो कर्ज़ वापसि कंदी। उन वेल आरिसर जो रूह ख़ुशी मां कंहिं राबेल जा टिड़ी पवंदो। उहो पंहिंजो समूरो कर्ज़ बख़्शे छॾींदो।
कंगन पहुकयो मिड़िया मथे मच पसीला सन लुछिया सड़िया मथे सच संता गिचिन गच वेचारन विञाया कफन मथे सां कढी वठन था उहे असामा कफन मथे सां कढी वठन था उहे असामा कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असामा कफन मथे सां कढी वठन था उहे असामा अखिन में हुजन पया था फुला दिलन में जिभुन में उला अखिन में हुजन पया था फुला दिलन में बबर में जझड़ बरन था उहे असामा कफन मथे सां बधी वधन था उहे असामा कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असामा कफन मथे सां बधी वधन था उहे असामा पर वरी न जाणन टकर टरन ही टरी न जाणन मरी वञन पर वरी न जाणन टकर टरन ही टरी न जाणन उसी वञन पर कसी न कन था उसी वञन पर कसी न कन था उहे असामा कफन मथे सां बधी वधन था उहे असामा कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असामा कफन मथे सां बधी वधन था उहे असामा करे पोइ नदीअ खे सॾे गॾे पोइ कणीअ खे कठो करे पोइ नदीअ खे सॾे गॾे पोइ समुंड बन जी लुछी उथन था समुंड बन जी लुछी उथन था उहे असामा कफन मथे सां बधी वधन था उहे असामा कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असामा कफन मथे सां बधी वधन था उहे असामा
कदम कदम ते कमंद करके, कलम कलम ते कटार लड़के। कदम कदम ते कमंद करके, कलम कलम ते कटार लड़के। सिख्या चढ़न पर लिख्या लिखन था, सिख्या चढ़न पर लिख्या लिखन था। उहे असामा कपन मथे सां बधी वधन था। उहे असामा कंदा जीअण लाइ जतन वतन था। उहे असामा कपन मथे सां बधी वधन था। उहे असामा मुसीबत खबे सजे सिर मथा मुसीबत। अग्यां मुसीबत पुठियां मुसीबत खबे सजे सिर मथा मुसीबत। विचां बुखारी वधी जियन था, विचां बुखारी वधी जियन था। उहे असामा कपन मथे सां बधी जियन था। उहे असामा कंदा जीअण लाइ जतन वतन था। उहे असामा कपन मथे सां बधी वधन था। उहे असामा कपन मथे सां बधी वधन था। उहे असामा अब्दुल वाहिद आरिसर खे भेटा पेश कंदे ख़ूबसूरत लेखक राम ओड लिखे थो, उमरकोट पंहिंजी तारीख़ में ॿ वॾा माण्हू पैदा कया, हिकु अकबर, ॿियो अब्दुल वाहिद आरिसर। आरिसर जी शुरूआती सियासत जीअण लाइ उत्साह हुई ऐं ज़िंदगी जो आख़िरी ॾहाको ट्रेजिडी सां भरपूर हो। पेश इमाम खां क़ौमप्रस्त अॻवान ताईं हुन जे जीवन सफ़र जी कहाणी न रोमानवी आहे ऐं न ई देवमालाई। हुन जी ज़िंदगी में हक़ीक़त जो हुगाव हो। हूअ तहरीर ऐं तक़रीर में हक़ीक़त पसंद हो। आरिसर पढ़ियो त मदरसनि में हो, पर हू सारी हयाती सेक्युलर ऐं तरक़ी पसंद इंसान दोस्त रहियो। इंसानियत जी अज़मत संदन वड़ ऐं वखर में आया हुई। सादगी ऐं सचाई जे अनोखे रूप में आरिसर हक़ीक़त सां ख़ूब निभायो। संदन पोरियो प्यार आहे त उत्साह बि आहे। हुन जे वजूद में ॾाहप ऐं सहप जो संगम हो, जो हू पुरतशद्दुद सियासत जो हामी न हो। अमन जे दामन खे दिलि सां लाहे अॻिते वधंदो रहियो। दलील ऐं दानाई जी वाट ते हुन जा ॿोल ऐं कोल उहो साबित कंदा रहिया त अड़ांगनि रस्तनि ते राही थी बि मज़लूम अवाम जी रहनुमाई करे सघिजे थी। हुन किथे तक़रीर में चयो हो त सोशलिज़म उहो गब आहे जंहिंजो ज़ाइक़ो अञा दुनिया जे महकूम क़ौमनि चखियो ई न आहे। साईं GM सैदजिया आरिसर साहिब बि सोशलिस्ट नुक़्ते नज़र ते वाज़े हो। हूअ पंहिंजे किताब चांडोकियूं ऐं चेट में लिखे थो, आऊं मार्क्सवादी आहियां, उन्हीअ पोढ़े जर्मन जे चरणनि में पंहिंजो सीस थो निमायां, जंहिं नज़रियाती तरह महिनत खे सरमाए खां वधीक बाइज़त ऐं बावकार सॾे इंसानी तारीख़ में पहिरियों भेरो मिसकीन ऐं पोहरियतनि खे इहो सेखारियो त हीअ काइनात जी ख़ूबसूरती ऐं उन में शयुनि जी ही जोड़जक तुंहिंजनि हथनि ऐं ज़हननि जो कारनामो आहे। उन करे हुन दुनिया ते हुकूमत करणु तुंहिंजो ई हक़ आहे, छो त तूं घणाई में आहीं। हिन जदीद दौर में हिकु क़ौमी तहरीक जो जागीरदार, सरमाएदार ऐं साम्राज मुखालिफ़ हुअण सां गॾु सेक्युलर हुजण बि ज़रूरी आहे। उहे सभु ॻाल्हियूं आरिसर जे अप्रोच ऐं अमल में हुयूं। आरिसर जी ख़ूबी इहा हुई त हू उन ॻाल्हि में न सिर्फ़ु वाज़े हो, पर अमलीअ तौर ते जदोजहद जे मुहाज़ ते उन नुक़्तनि ते अमल बि कंदड़ हो। हक़ीक़त में हू जागीरदार समाज जे रिजत पसंद रिवायतनि खां बग़ावत करे सियासत खे आम माण्हू वटि खणी वियो ऐं आम फ़हम पैदा करे वियो। जेकॾहिं कंहिं तहरीक या फ़र्द जा पंध ऐं पेचरा कंहिं पीर जी दरगाह ते खुटनि
या कंहिं जागीरदार जी औताक ते छेह कनि त पोइ उहा तहरीक हुजे या फ़र्द ईअं ख़तमु थी वेंदो आहे जीअं रोहिड़ीअ जा रता गुल कुझु वक़्त खां पोइ छणी वेंदा आहिनि। असांजे समाज में सियासत जे नाले में अहिड़ो ॾोह अपर ऐं मिडिल क्लास जा फ़र्द ऊचे गार्ड सां कनि था जिते सभु कुझु माया आहे, ज़मीर नाले का शइ न आहे। आरे सर गुरबत में गुज़ारे लतीफ़ी फ़िकर जी पोइवारी करे वियो, रहबर थी विया रेढ़ियांस सुहारी साणे अॾे। जहिड़ी सिट हुनजे जीवन जो ख़ुलासो आहे, दानिश ऐं दिलि वारो ही माण्हू अवामी रहियो। सादगी संदन सूंह हुई। हूअ सियासत जे पिच ते कारोबारी ज़हन रखंदड़ न हो। अब्दुल वाहिद आरिसर चयो, को बि शहरी एतिरो दौलतमंद न हुजे जो ॿिए शहरी खे ख़रीद करे सघे। महिनत ज़हन ज़मीर ऐं जिस्म सुमेत, ऐं न वरी को शहरी उन पोज़ीशन में हुजे जो पंहिंजी महिनत ज़हन ज़मीर जिस्म ॾाह ते राति सुमेत विकिरो थियण लाइ मजबूर हुजे। हुन लाइ आदर्श अहम हो। उहो आदर्श सुखी सिंध लाइ हो, ज़ाती ज़िंदगी लाइ न। आरिसर जी सियासत अहिड़ी हवस ऐं लुटमार खां पाक हुई। हुन सियासत जे दग खे कारोबार करे न ॼातो, पर कखा ऐं झुगी में रहणु पसंदि कयो। हू ख़रीदो फ़रोख़्त जी मौसम में कॾहिं विकाणो न। जीअं अयाज़ चयो, हिन भूमीअ जो वेर मात न खाए मौत सां, सदा सुहागण सिंधड़ी खरियो न तुंहिंजो खीर, तोड़े निणे नीर तब ॻूढ़ा ॻाढ़ा रत सां। अब्दुल वाहिद आरिसर मुख़्तलिफ़ सियासी तज़ादर में विछोटियूं ऐं वेछा ख़तमु करे सुठी सोच ऐं हम आहंगी जहिड़नि रुझाननि खे हथी ॾिनी। आरिसर रोज़मरह जी ज़िंदगी में बि सादो ऐं सबाझो हो। हठ वॾाई ऐं गुरूर न हो हुन वटि। अवाम मंझि अवाम जहिड़ो थी रहण ऐं क़यादत करणु आरिसर जे ई वड़ में हो। आरिसर जी सोच जी सियासत हिते ममनू इश्क़ जा रही आहे। हुन सां कंहिंजा नज़रियाती इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर सचाई सां कंहिंखे इख़्तिलाफ़ न हुअणु घुरिजनि। हुन इश्क़ पाण अर्पे कयो हो, बिल्कुलु ईअं जीअं शाह हिनायत शहीद लिखियो, सिर यार जे क़दमनि तां फ़िदा थियो बजा थियो, वॾो बार हो अदा थियो बजा थियो। आरिसर जो हिकु ॿियो अहम कमु अदबी आहे। संस काफ़ी लिखणियूं ऐं तक़रीरूं अदब ख़ासि करे शाइरी ते आहिनि। हुन लतीफ़ जी शाइरी जी तशरीह हिन दौर जे हालतुनि मुताबिक़ कई आहे। जॾहिं हू भिटाई ते लिखे ऐं ॻाल्हाए थो त हूअ भिटाई जो बहितरीनु शारह लॻे थो। भिटाई बाबति आरिसर जी राय जज़्बाती तबसरे जी बजाए तहक़ीक़ ऐं अक़ल जे कसवटी ते मबनी आहे। हूअ भिटाई जी शाइरी जो जाइज़ो तारीख़ी ऐं तनक़ीदी शऊर सां करे थो। इन ॾिस में संस किताब वरिया वाहिरू पढ़ण जहिड़ो आहे, जंहिंमें आरिसर भिटाई जे फ़िक्र ते नए रुख खां नज़र रखे थो। आरिसर जूं लिखणियूं सिंधी समाज जे रुजत पसंदाणी क़दरनि ख़िलाफ़ ज़बरदस्त एहतिजाज आहिनि। साईं जी एम सैद सिंध जो बुनियादी तारुफ़ पेश करे सिंधियुनि खे हिकु क़ौम बणायो। आरिसर साईं जी एम सैद खां पोइ सिंध जी तारीख़ खे जदीद ऐं क़ौमी एप्रोच में लिखियो आहे। आरिसर अदब तारीख़ ऐं फ़लसफ़े जो सुठो मुतालियो रखंदड़ हो। उहे सबबु हो जो हुनजी तजज़ियाती राय में अक़ल ऐं दूरअंदेशी हुई। ॾिसजे त कंहिं बि इंसान जी ज़िंदगी ख़ूबियुनि जी खाण नाहे हूंदी। आरिसर बि इंसान हो, खांइसि बि ख़ताऊं थियूं आहिनि। आरिसर साहिब जी अहम ख़ूबी तक़रीर जो फ़न हो। जॾहिं आरिसर ॻाल्हाइणु शुरू कंदो हो, ॿुधंदड़ खे न तकींदा ई रहिजी वेंदा हुआ। पंहिंजे लबो लहजे अंदाज़ ऐं लफ़्ज़नि जे सिटाव सां हूअ माण्हू मोहे छॾींदो हो ऐं माहौल में माख वसी पवंदी हुई। हूअ तारीख़ी ऐं सियासी शऊर जे फैलाव सां ॿुधड़नि खे मानाख़ेज़ मवाद फ़राहम कंदो हो ऐं अहिड़ी उन जी तहरीर जी ख़ूबी हुई जो हुन जॾहिं बि ऐं जंहिं बि इशू या मौज़ू ते कलम खयो, उहो कलम सुजागी जो सबबु बणियो। हुन न सिर्फ़ु सियासी तरबियत कई ऐं मज़लूम माण्हू खे ॾुखे वक़्त में आथत ॾिनी, पर हूअ आम माण्हू खे आम फ़हम ऐं शऊरी सियासी तइलीम ॾेई वियो। हुनजी ज़िंदगी तारीख़ में फ़र्द जे किरदार जी बहितरीनु तशरीह आहे। हूअ चवनि था त हुनखे मद मौत तरफ़ वठी वियो हो। हुनखे मयनोशी न पर बहरूप रवैयनि, बेवफ़ाइनि, चालाकियुनि, शख़्सी तनक़ीद ऐं सियासी मौक़े परस्तियुनि मारायो हो। अहिड़ी तिरकशी जे साम्हूं हुन हर कंहिं सां हथ जोड़ करे निभाइण जी कोशिशि कई। हुन लाइ सिर्फ़ु अकूबतूं ऐं काल कोठरियूं न हुयूं। हूअ पंहिंजनि जे ज़हरीलनि फूकनि साम्हूं रिण झागींदड़ जोगी बि हो। हुनजी जीवन कथा खे अयाज़ जी हिन हिकु सिट में बयानु करे सघिजे थो। आऊं अकेलो साम्हूं सथ, खंजर खंजर कई हथ,
हुन ज़िंदगी में शायदि उहो तय कयो त सियासी जदोजहद ज़रिए ई ज़िंदगी जीअण जहिड़ी थींदी आहे। साईं जीअं सैयद हैदर बख़्श जतोई ऐं अला बख़्श सूमरो जे जो सियासी मीरास आरिसर जे कोल ऐं फैल में वाज़े हो, हू तारीख़ जे दिलि में ज़िंदा आहे। हुन मेघ मल्हार माण्हू खे विसारे नथो सघिजे। इन ते ई अॼु कोई प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देश परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।